घोर मां सदके वञा मां वारी वारी थिया अड़ी खैरा जे सिर ॾे खैर हुजे को शर्म हया अथई जो हाणे हलिया हिन उम्र में नए सिरे सां लाऊं लहण बुढ़ी मर अड़ी बुढ़ी मर जो हाणे तू वरी नओं घोट थी ॻोल्हे पई गाल तो बुध धोती शर्म में शर्म केड़ो आए जे कदे वेचारी शादी थी करे को गुनाह तो कौन थी करे जो अची वेचारी के वरायो थई खैरा जे सिर ॾे खैर हुजे वाकई शर्म में केड़ो शर्म हिन के जबार सां लावा लहराए तो पाण वरी जमाल सां लावा लही रही रह या त माखे भी खबर है तो तोरे कारे को मखे दुश्मन ने मारे पूरे पिटी करे छडियो हूंदो जे न हुजे हाई हो जीरो जहान में कारो कुम त केड़ी भी हालत में रिढ़ी रबड़ी अचे तो वट पहुचिया पर कोने इहो समझो तो वियो कारो कुम पूरो थी हुआ भी तू अकेली जिंदगी केतरी गुजारींदी है जमानो खराब लगो पियो आ अदो जमाल भी ॾिस न मवाड़ लगो पियो आ तू भी घट काने तू भी मवाड़ लगी पईया बिन्ही जी जोड़ी वाह जी ठहंदी निकर निकर आउ चवे थी निकर धोती हिंजर जो हिंजर निकर ते विछाई ना धूड़ मथे में अड़ी खैरा जे सिर ॾे खैर हो जो छो निकरा हां को तुझे घर में बीठी आया छा अड़ी मां यहां हिन मां ये टीपी वतल ॾे अजी भागुल इसी छा थी ही डाण ये समत में कान इंदी उठी बई जणी चोट मां गेले ते बाहर तक ढूस अड़ी मुई निकर निकर चवाई थी ता मुझे घरा निकर ठायो हाणे ठायो नैन लावन लहण जो बुधो थई आपे खोई निकरी वया हल हाणे हल घणी जाड़ी ना हण निकर ता अड़ी खैरा जे सिर ॾे खैर हुजे मुई जदी गाल बुधो मां वञा थी पई बाकी याद रख जाए हिन मुई किरड़ीअ खे मां जबार सां लावा लहण न ॾींदस बाकी जो एडो ही शौक थस लावन लहण जो त पो मां थी हिन जो वर गोले अचा मां थी गोले अचा हिन जो वर हा यदियास ही हे कान मुर्दी लाउ ना लहण दी सास तू माठ करे वे आऊं वेठी आया न दिसा त छाती करे पी 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 ओ चरिया हेडिया शादी कंदे हां हां ओ हल हेडे मुसागल अच्छा काड़ी अरे हेडे हल्लू तू चरिया जी मां चवाई तीए कचा अच्छा अच्छा खैरा जे सिर ॾे खैर हुजे जे एड़ो ही लावन लहण जो शौक थई ना त हे घोट आंदो थमाए लहो इने सां लावा लहो खुदा जे वास्ते जबार जी जिंद छॾे मुझे धी जो घर बर्बाद न कर बर्बाद मुझे धी जो घर आऊं चवी थी निकर निकर ता घणी जाड़ी ना हण निकर वञा थी माई वञा थी छिती न थी कल न थिड़ई अरे हेडे ऐसो चरिया ये कुंवार वणई थी वड़ी तो पो हाणे हिन सां लावा लहो हाणे हीअ तुंहिंजी कुंवार थी वञी पंहिंजी जिंदगी खे हलाए आ लो अरे चरिया बी त मत उठाई हाथ लो ओ जमालो आ जोर सा निकर ता निकर चंगा लो छापियो ॾिसी बचाया उन्हीं दिया साजे घर में चोर गिरा सोचा पे तो किथे तवा न बात आता घर में चोरी करने छो इंदा थे असा वदा खूनी मारू ये दिन में ख्याल करती चल जो जे कहते तो मथे से चलिए तो कुत्तू कदम कुत्तू न भा न बचाया न अरे तू तो असांजो दोस्त आई चरिया असां तुझे घर में छो गिरंदासीं अरे हल गदी सनी न कर कुत्तू तो कहे कुत्तू हल ये सा पे लगन या तो हुंदा या तो न हुंदा एक ती गाल थी सके थी ना दोस्तों
इन माण्हू खे जेतिरो कुटको न ईंदो न इहो सुधरण जो ई न थिए। पीरल पोइ देरि छा जी आहे वठी था हलो सो गुलाम कादर वारे होटल ते उते केरु छॾाइण वारो बि कोन हूंदो। यार इहो कमु कर त लाहियो मुंहिंजे हथनि जी खारस। बचाया ओ बचाया अच भला तोखे चांहि पीआरियूं। शायदि मुंहिंजो ताब चंदी वियो अथनि। छा पियो सोचे भा? अच भला हलो चांहि पीआरियूं तोखे। हा हलो मुंहिंजी पूरी ख़िदमत कयो। असां ओॾा खुदी माज़ू न त मूंखां केरु छॾाईंदो तव्हांखे। हलो हलो तेरी रात सुहानी बेहू यार कयूं प्यार छॾ वञा वञा वो छॾ वञा वञा जड़ी थई मस्त जुवानी तेरी रात सुहानी जड़ी थई मस्त जुवानी। वालेकुम सलाम। लगाते दोस्तों ने बकरा के चार दिया दे। अरे ते आ तो मां तो बकर को छड़ में जा। हथ कर अच्छा ओडा खुदी माज़ू निकले बात हो कुत्तल खाया। अरे बस कर इते तो सावन निपुड़े कढाए। लगाते जोक पंजे बकरा के। अरे ना बकर तो थे। अरे हां ताऊ को दती तो खबर तो नहीं मां तो खूनी माज़ू तो कुत्तल खाया। अरे गुलाम कादर तू तो रास्ते लगे मलड़ी हिकड़ी बड़ी मस्ती कर तेरती कुछ अल्लाह छा तो समझे पाने के रही रहंदा केतिरो जे वञा वञा कल छॾ तकड़ तरसी पो मुंहिंजा जाने मल जड़ी थई मस्त जुवानी तेरी रात के जान मुलाकात ले तो आज खूनी माज़ू को कुत्ते को जा रहा चाहती नहीं मकरे के कुत्ते को लेनो। अरे अभी जोई वन्ना तो पता है कदे वो कुत्ते को न गिरो तो मुझे ना लाला पचाना है जबरदस्त। बाबा असां माण्हू आहियूं मोहबती ऐं नथा चाहियूं त थोरनि थोरनि ॻाल्हियुनि ते नफ़रतूं वधनि। असां बि एतिरो टाइम इन करे ख़ामोश रहियासीं त तव्हां माण्हू आहियो मोहबती माण्हू आहियो। जेकॾहिं तव्हांजी जॻह ते को ॿियो हुजे हा न त असां उन खां घणा ॾींहं अॻु पंहिंजी वसूली करे वञूं हा। कानून को असां तव्हांजा कर्ज़ ई आहियूं न तव्हां असां वटि का रोक रक़म रखी विया हो। ही त हिकिड़ो हुयो दा जेको कयो तव्हां ऐं खटियो खां ॿिए खाधो। खानो पंहिंजो खाधो शींहं जे वात में हथ विझी बि कढंदो आहे त पोइ इहो गिदड़नि खे किथे खाइण ॾियां हा। मञूं था खानू असां मञूं था त इहा ग़लती असांजी आहे। छा जी ग़लती? असां का बि ग़लती न आहे की असां त खानू जा पैसा खानू ताईं पहचान पहुचाया पर जे विच में को ॿियो वंथक करे वेंदो असां हुनखे छा कंदासीं? न हाकिम खान न मां तव्हां वटि हली कोन आयोसि न ई मूं तव्हांखे हथ जोड़िया त तव्हां सेठ महरम ऐं मुंहिंजे विच में सौदो तय कयो। खणी जो तुंहिंजे चवण खां बग़ैर असीं विच में आयासीं पर तव्हांजा पैसा हुन वटि न आहिनि। पैसा कंहिं वटि बि आहिनि मुंहिंजो हुन सां को बि सरोकार न आहे। मूं तव्हांखे हमराह ॾिनो मूंखे सिर्फ़ पैसा घुर्जनि। हा पैसा त कोन थींदा पर जे तव्हां चओ त मां पंहिंजा माण्हू मोकिले वरी सेठ महरम जे पुट खे अगवा करे तव्हांजे हवाले कयां। जेकॾहिं सेठ महरम जे पुट खे अगवा करणो पियो त खानू एतिरो मुहताज न आहे जो कंहिंजो सहारो वठे। हा जे मुहताज न आहियो न त वञी को ॿियो दा कयो। असां तव्हांजा पैसा कोन खाधा आहिनि ऐं विच में जेकॾहिं ॿियो को दा करे वियो आहे त असां तव्हांखे पैसा कॾहिं भरे कोन ॾींदासीं। बाबा तूं हाकिम खान खे छॾ असां माण्हू आहियूं मोहबती। हा असां कंहिंखे बि रंज न पहुचाईंदासीं। हाणे तोखे कुझु पैसा छॾणा पवंदा ऐं कुझु पैसा तोखे असां भरे ॾींदासीं। घणा ॾींदो? अधु वठो। न दिलावर खान न इहो कॾहिं बि न थींदो। मां सिर्फ़ तव्हांजे सिर जे करे छो त तव्हां माण्हू आहियो मोहबती इन करे सिर्फ़ 2 लख छॾे सघां थो। हिन खां वधीक 1 रुपयो बि छॾे नथो सघां। हा ठीकु आहे खानू तूं जुमेरात जी 5 पैसा वठी वञा। इहा महिरबानी कजो।
तो पैसा तैयार हो जाए। ॿीहर पंध न कराइजो। न थींदो बाबा, ॿियो पंध न थींदो। असां माण्हू आहियूं मोहबती। चलो हलो भाई, हलो भाई। चलो ख़ुदा जो कहर किरेन हाणे मुझे गरीब मिस्किन मुड़स खे सुजाए विधो अथनि। रहमत ज़रो बि न आहिनि। ख़ुदा जी मार पवेन। परायो माल खाईंदो पधर त लॻंदा। बोला तू विच में न ॻाल्हाए। असां वॾा खुदी माण्हू जे गैरत मथे ते चढ़िए त कुत करे वेठे मां। अरे रे हिते त वॾी गैरत मथे ते चढ़ी थी वञे। हा बाक़ी होटल में बि जेको इहो धून कुटियूं उते गैरत तुंहिंजी लूस थी वई। चाची रोक पंहिंजे खोले खे रोक। अचाए मुंहिंजे हथां मरी पवंदो ऐं तूं भली जवानी में बेवा थी वेंदी बेवा। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। जेसी ताईं थापींदव न तव्हां ॿिन्ही खे निंड न ईंदी। न ईंदव निंड। अम्मा छॾी न वेठा पाण में ॻाल्हाइनि। अमां ॿुधे पई न हिननि जो ॻाल्हाइण। अञा माण पे में आहिनि। जे मां अञा चुप रहियसि न त हे एतिरो थापींदा जो हिननि जी थाप धोई बि कोन सघंदी। हा असां त था भला कयूं बाक़ी तूं सॼी दानाई वारा गुप्ता जी ॻाल्हाई मोती जी वेठी पोई। हा अरे वाह चाचा हाथे चाची तो काम ॻाल्हाए में भई बचाया। अम्मा ऐं बाबा जे ॻाल्हाइण जे विच में टपो न ॾींदो कर। अम्मा तूं बि बचाए खे छो थी टोकी? बचाए जो ॻाल्हाइण केॾो सुठो हूंदो आहे। हंध रे पंहिंजो मोत वधियो ना रे हेदरी अपादी। पुठिया हाणे तुंहिंजो मोत वधी वियो न। हाणे मां करे छो वेठो आहियां। हाणे ॼाड़ी हट। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। हाणे इहा उबत सुबत छॾियो का कम जी ॻाल्हि कयो। इहो सोचो त हिन घर जो गाॾो कीअं हलंदो। ए चाची हिकु दी मूं तल सोची आहे हिन घर खे हलाइण जे लाइ जे पोसे जूं ॿई टंगियूं भनी ऐं बिनर सिखाए समाज जो कमु थी थो। नथो चवाए वेही तो था फटंदो। हा पोला होश कर मां अॻ में लाचार लॻो पिया लाचार। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। मां चवांव थी हाणे माठ कयो। जेकॾहिं हाणे को बि हिकिड़ो लफ़्ज़ बि पुछो आहे न त ॿोरीअ में बंदि करे। चाची मां त ॿोली में मापीसि पर पोइ लाइ ॿोझो गुज़ार पवंदी ॿोझो। अम्मा उथी त सही मूंखे लठ त खणी ॾे। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। जेसी ताईं हिननि खे मलणी न मिलंदी न हे सब्र करण जहिड़ा न कंदा माठ। बस अम्मा बस हाणे माठ करे विया आहिनि। हाणे तूं बि माठ कर। हिन जो बूथ सुॼाजे मूंखे बदली मिली आहे न आधी तूं परे खां बि चौड़ा ॻाल्हियुनि हिक ॿिए खे कहर करे छॾियो अथऊं। घर जो सुकून फिटाए छॾियो अथऊं।
हिते केर बि न मिलंदो। सम्झां थो त सभु पंहिंजे घरनि तरफ़ हलिया विया आहिनि। सभ खां पहिरियां वञी महमूद सां मिलां, उहो ई सभिनि जो ॾस पतो ॾींदो। मां बाबा खैरी आया खैरी। चङो निकल नहीं कर न त मुफ़्त में घोटजी वेंदे। ना दी भागुल ना जेकॾहिं तो जवाब ॾिनो न त जब्बार खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदसि। जहिड़ो वणे ई वञी उनखे मुंहुं ॾेखार, बाक़ी मां जब्बार सां शादी करे पंहिंजा खेरां जे थां जुंडा कान पटाईंदसि। ऐं भागुल खैरा त आहे ई छिती, उनजो कमु कहिड़ो अथसि रुगो रड़ियूं करण। जॾहिं शादी थी वई न पाण ई माठ करे वेही रहंदी। तोबा कर दी तोबा करे, खेरां ई माठ करे वेही। ख़बर आहे मूंखे ख़बर आहे, खैरा वॾी का ठोड़ रंड आहे, पर जब्बार जे घर में घिड़ी तोसां ॼाड़ी हाणे न जब्बार त मुंठी भञे छॾींदसि। मूंखे न मुंझाया दी, वञी ॿिए कंहिंजो पासो वठ। इन में मुंझाइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मूं त तुंहिंजो भलो पे चाहियो न त सॼी उमिरि अकेली कीअं गुज़ारींदी? अदी पिनी खाईंदसि, पर इहा शादी करे खेरा सां दुश्मनी कान विहाईंदसि। सोचे वठ दी सोचे वठ, हाणे एॾी जल्दी बि नाहे। अॼो को ॾींहुं मोहलत अथई ऐं सुभाणे अची तोखां पुछंदसि। अदी मूं सोचे सम्झी, हाणे घणी सियाणी न थी, चल न थधे दिमाग़ सां सोच। अॼो को ॾींहुं अथई, सुभाणे अची तोखां पुछंदसि। छो आईया? हाँ? हाणे छो आईया? उन्हनि ते माने वात में जुती पई खणाया। हाणे भले तू अदा जी जुती चक में भी खणी न, पर अदा बी शादी जरूर कदो। इहो मजूअ जो तोसां वाइदो आहे, वाइदो। ॾिसा दादा के बी शादी खां केर थो रोके? हिकु छा वञी 10 शादियूं कराए, केर सो रोके तव्हांखे? रोके केर सो तव्हांखे? न चाचा, जेकॾहिं जबार ॿी शादी कई त मां ज़हर पी छॾींदसि। इहो ज़हर तोखे मां आणे ॾींदुसि, मां। जे न पीतई न त दसे वात में मां विझंदो मां। रे ढिजो ख़ुदा जे कहर खां ढिजो, छो मासूम जी ज़िंदगी ज़हर करे छॾी अथव? बाबा इहो सोणी रस्तो पंहिंजे लाइ पाण अख़्तियार कयो आहे। जॾहिं मां इज़त सां वठण वियोमांसि, जेकॾहिं मूंसां इज़त सां अचे हा, राजी हिन घर में इज़त सां हुजे हा। अदा इज़त जे लाइक़ ई न आहिनि। हिननि जी जेतिरी बि इज़त करी न उहा घटि आहे, छो जो त हीअ खेरा जी धी आहे, खेरा जी। मुंहिंजी अम्मा तव्हांखे छा कयो आहे जो घड़ी घड़ी हुनजो नालो पिया वठो? माने जेके असांजे दिलि ते ॾंभ ॾिना आहिनि न, उहा असांखे ख़बर आहे। असांखे भाॼाई हाणे हिन घर में तुंहिंजी इज़त टके जी बि न आहे, टके जी बि न। अॻ में वरी तव्हां कहिड़ी मुंहिंजी इज़त कंदा हुयव? ॾिठे त कीअं थी बात हाणे? जेकॾहिं तव्हांखे कुझु हक़ सच चवां पई त उहो बि तव्हांखे कड़ो पियो लॻे। बस ख़बर आहे मूंखे तूं कमु सचार थी आई। छो बस कयां? जॾहिं तव्हां बि शादी कयो था त मुंहिंजी बि मर्ज़ी आहे। अदा जस्ता हिनखे सटको न ईंदो न त हिनजो ट्रीको बंदि कान थींदो। ॾिसां थो त केर थो नालो खणे। बाबा मां चवां थो तूं असांजे विच में न अच, पर्दा थी न अच तूं असांजे विच में। बस कर मजूआन, बस कर बस। अदा असां घणी बस कई, पर ही माठ कनि वतन ता पादरनि खे कूर कूर कंदा। ही साईं ईअं ॻाल्हाए पियो आहे जीअं तूं थो ॻाल्हाईं। बाबा खुदा के मन माठ कर। मजू के हरू भरू हौसले मन बाहर न कढ। तूं भी पी खे तो चवी माठ करण जो, बाकी मजू खे मोचड़ो न थो बाहे कढी। बाबा अब अथई पियो आई तभी माठ में है। अगर न चके त ॿियो को अची न त ॿुधायो हुनखे। छा थियो रब ॾिने जो? सुभाणे ज़मानत थी वेंदसि। करीम ॻाल्हि कर सिधी, जेकॾहिं रबुअ जी ज़मानत तोखां नथी थिए त पोइ रखां मां पंहिंजे दोस्तनि मथां बार। रबुअ जा मुंहिंजे मथां थोरा आहिनि, मां उनखे ईअं जेल में सड़ण कोन ॾींदुसि। इहा ॻाल्हि हुजे त तोखां लिकायां कोन आचर। अलाए मथां सोची त आचर पाण रूपोश आहे, रबुअ जी ज़मानत कीअं कराईंदो? अञा एतिरी पोख पोखियल आहे। कंहिं बि दोस्त मथां बार रखंदासीं त राति ॾींहं हिकु करे रबुअ जी ज़मानत कराए वठंदो। सुभाणे वकील पूरो आसरो ॾिनो आहे आचर, ज़मानत जा कागज़ जमो कराए छॾिया अथऊं। जेकॾहिं सुभाणे रबुअ जी ज़मानत थी वञे ऐं हू आज़ाद थी घर पहुचे त तोरो ख्याल सां रहिजो।
छो त मां वञी ॾियां थो मुल्क खे टांडा पोइ रुगो बाहि बाहि हूंदी जेसि ताईं मुंहिंजे दुश्मननि जा घर सड़ी खाक न थींदा इहा बाहि कोन विसामंदी कोन विसामंदी कोन विसामंदी